السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں بلیکار آواں یاسر احمد ہم اسٹوڈیو میں جوائن کنتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب جنہیں کھاں ڈی جی اگونے ڈی جی آئی ایس آئی فیض حمید صاحب جی گرفتاری تھی اور ان اسپیکولیشنز جڑی ہیں وائلڈ فائر لگی پئی پاکستان میں. کو جنرل فیض صاحب جنرل باجوہ جو ڳाल्हियूं कनि था पिया, कॾहिं चवनि था साकिब निसार साहब बि कनेक्शन आहे, वरी रऊफ़ हसन साहब जो इंडिया सां कनेक्शन आहे, करन थापड़ सां कम्युनिकेशन खां मिली आहे, अबसार आलम साहब त ॿिया इल्ज़ाम बि हणनि था पिया इमरान ख़ान साहब जे फैज़ हमीद साहब जे मथां. ही काॾे थी वञे ॻाल्हि? ॾिसो, बुनियादी ॻाल्हि इहा आहे त अगरि फैज़ हमीद साहब खे हिकिड़ी ज़ाती के करप्शन जे केस में झलियो वियो आहे, जी हा, ॻाल्हि ई न हुई. यस, जेका शुरू में प्रेसलीज ISPR जी आहे त उहो हिकिड़ी हाउसिंग सोसाइटी में करप्शन कई अथसि. हेठि वारो को पोस्ट रिटायरमेंट वारो थोरो इहो विझी छॾियो अथऊं. ठीकु आहे. हाणे पोस्ट रिटायरमेंट त मूं पहिरें ॾींहुं चयो त भई उहो जेसि ताईं चिटी न थींदी ॻाल्हि त रिटायरमेंट खां बाद में जनरल फैज़ कहिड़ा मामलात कया, को हीअं कयईं हू कयईं, उहा चिटी जेसि ताईं ॻाल्हि न थी पाण नथा ॻाल्हाए सघूं. पर कल अता तारड़ साहब जेके असांजे इंफॉर्मेशन जा वज़ीर आहिनि उन्हनि चयो त ही मिली जुली PTI जा भारत सां तालुकात आहिनि ऐं हाणे PTI खे टेररिस्ट ऑर्गेनाइज़ेशन मतिलबु एंटी स्टेट टेररिस्ट त छा मतिलबु एंटी स्टेट थियो त भई भारत सां तालुकात आहिनि. ऐं फरमायूं त ही गॾिजी फैज़ हमीद ऐं ही इदारनि में इंतिशार पैदा करण जी कोशिशि. हाणे इदारनि में उहो गद्दारी ऐं सॼी शइ. ठीकु. त पोस्ट रिटायरमेंट ते ही कीअं जेको कुझु करे रहियो उहो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वई. पर जॾहिं हुनखे जनरल बाजवा सां मिलाइनि था या कुझु हल्का हुनखे, कुझु हल्का न बल्कि सरकार काफ़ी खुलियल तक़रीबन चए थी त साकिब निसार अॻूणो चीफ जस्टिस उन सां फैज़ हमीद मिलियल हो ऐं फैज़ हमीद जी कनेक्शन इमरान ख़ान सां, त पोइ इहो त वक़्तु उहो हूंदो जॾहिं साकिब निसार एज़ चीफ जस्टिस हूंदो ऐं इहो उहो वक़्तु हूंदो जॾहिं DG फैज़ हमीद साहब DG ISI हूंदा. तॾहिं त ही पाण में कनेक्शन्स ऐं गठजोड़ हूंदो न. त छा हुन महिल कोई इदारनि में इंतिशार पखिड़े रहिया? अगरि न त पोइ इहो सुवालु उभिरे थो त यानी इहो अगरि इहो केस सुभाणे ठहे थो त फैज़ हमीद साकिब निसार सां मिली करे नवाज़ लीग खे नुक़सानु पहुचायो, नवाज़ शरीफ़ खे सज़ाऊं ॾियारियूं, मरियम नवाज़ खे तकलीफ़ पहुचायो, जेको बि थियो, त माना इहो पहिरियों दफ़ो सरकारी ऐं रियासती सतह ते इहा ॻाल्हि तस्लीम कई वेंदी त असांजी जेका प्राइम एजेंसी आहे हुनजो सरबराह, असांजी ॻुझी एजेंसी जो सरबराह सियासी मामलनि में असांजी जुडिशरी खे इस्तेमालु कंदो रहियो. इहे ॻाल्हियूं त 80 सालनि में आहिनि ऐं कूड़ बि न आहिनि. लेकिन अगरि इहो चयो वियो, इहे इल्ज़ाम लॻा, जेका बि FIR या चार्जशीट फैज़ हमीद ते या सुभाणे साकिब निसार खे ॿधनि था उन ते इहा चार्जशीट लॻे थी, त पोइ इहो पहिरियों दफ़ो सरकारी सतह ते तस्लीम कयो वेंदो त असांजी जेका इस्टेब्लिशमेंट आहे या असांजी जेका हिकिड़ी अहम इदारो एजेंसी आहे उहा असांजी सियासत में वाया जुडिशरी, यानी जुडिशरी बि असां वटि इस्तेमालु थींदी आहे ऐं सियासत में बि असीं मुदाख़लत कंदा आहियूं. इहो पहिरियों दफ़ो सरकारी तरफ़. पोइ हुनजो नुक़सानु इमरान खे थिए थो, अलिफ़ खे थिए थो, लेकिन साबित थी वेंदो. हाणे अगरि इहो नथा कनि त पोइ पोस्ट रिटायरमेंट यानी रिटायरमेंट खां पोइ जेको बि कुझु फैज़ हमीद कयो त उहो हुन साकिब निसार किथां रेलेवेंट थी वियो. रिटायर्ड जजुनि जी कहिड़ी हैसियत आहे? का हैसियत आहे? मतिलबु हैसियत सां मुराद पर्सनल त हुनजी पंहिंजी जेका बि ज़ाती हैसियत कुझु बि हुजे, पर हू को इंतिशार पखेड़े नथो सघे, हू कुझु गठजोड़, कहिड़ो गठजोड़. लेकिन अगरि ख़्वाहिशूं नवाज़ शरीफ़ साहब जी पूरी थियणियूं आहिनि त हुन में साकिब निसार जो नालो अचणु अंटर आहे. भई फैज़ हमीद हिकिड़ो नालो हो न. हलो बाजवा खे नवाज़ शरीफ़ साहब दरगुज़र करे वियो, साकिब निसार ऐं पोइ आख़िर में आसिफ सईद खोसा जस्टिस. त अगरि ख़्वाहिश पूरी थिए, हुन त छा हुनजी कई पई वञे, पर अगरि नवाज़ शरीफ़ साहब जी ख़्वाहिश पूरी थियणी आहे त पोइ साकिब निसार जो नालो बचणो आहे. ऐं साकिब निसार जो जॾहिं बि नालो ईंदो त हुन ते इल्ज़ाम हुनजी रिटायरमेंट खां पोइ जा नथा लॻी सघनि. हुन ते जेके इल्ज़ाम लॻंदा साकिब निसार ते, उन ते हुनजी जेॾी महिल हू चीफ जस्टिस हो ऐं अगरि चीफ जस्टिस DG ISI सां गॾिजी कुझु करे रहियो
त मुंहिंजो त हिकु पाकिस्तानी तारीख़ में हिकु नओं Floodgates. बाब रक़म थींदो त ऑफिशियली इहा ॻाल्हि तस्लीम कई। जी हाँ कुछ माण्हू त हिनखे फ्लड गेट्स बि चवनि था, त फ्लड गेट्स खोले छॾे हिकिड़े क़िस्म जा। कॉलोनी शकील काजी नवाब शामा। जी काजी साहब क्या कहना चाहेंगे? जी जनाब, मैं कहना फैज साहब से मालूम करना चाह रहे हैं कि पाकिस्तान की तारीख में पहली मरतबा जो है अपने ISI के जो अपने DGA ISI को जो करप्शन के इल्जाम में पकड़ा गया है। इतनी हाई फाई इससे पहले जो है पाकिस्तान में नहीं हुआ। दूसरा ये कि अभी इसी का तसलसल को करते हुए अभी जुडिशरी की तरफ जा रहे हैं, साकिब निसार का नाम आ रहा है। क्या इसी तरीके से ये अब सियासतदानों तक भी ये दायरा कार बढ़ेगा? क्योंकि अभी हाल ही में 2 रोज पहले जो है एक खबर आई थी नेशनल एमनेस्टी से कि 27 अरब रुपए का जो है वो मलिर एक्सप्रे में घपला हुआ है। तो इस तरीके से ये करप्शन की जो है ये क्रॉस दी बोर्ड होगी या सिर्फ नॉमिनेट होगी? और इसके अलावा जो है क्या मुराद अली शाह साहब को चेंज किया जा रहा है? मखदूम जमीरुर रहमान के बयान के मुताबिक तो कुछ ऐसा ही लग रहा है कि हुकूमत सिंध में भी कुछ आपस में इंतशार फैला हुआ है। प्लीज ये जरा बताइए। जनाब शकील साहब, पहली बात तो आपने फरमाई कि पहली दफ़ा तारीख में हुआ तो है कि DGI एक्स DGI को गिरफ़्तार किया गया। बिल्कुल पहली दफ़ा हुआ है, तो वो तो खासे दिन हो गए उस बात को। आपने फरमाया कि क्या फरमा रहे कि फिर माना चई त करप्शन ते इल्ज़ाम, बाक़ी इहा ई ॻाल्हि कयूं त करप्शन जो हाणे इहो नैरेटिव ठाहे करे, सेकंड बात क्या थी? नहीं करप्शन जो हाणे इहो नैरेटिव ठाहे छा अॻिते वधंदा, अकाउंटेबिलिटी फैलाईंदा? जी हाँ, आपने कहा अकाउंटेबिलिटी फैलेगी तो फिर क्या साकिब निसार? देखिए, एक तो मैं आपसे इस बात पे पूरी तरह मुतफिक नहीं हूँ शकील साहब कि उन्हें सिर्फ और सिर्फ करप्शन के इल्ज़ाम में तो सामने है DGI को वो एक इल्ज़ाम है, बाकी दीगर इल्ज़ामात की तफसील नहीं बताई गई है। पर ये कहा गया है कि उन्होंने रिटायरमेंट के बाद रिटायरमेंट जो कुछ ऐसी कार्रवाइयाँ या कुछ ऐसे एक्टिविटीज़ की हैं जो कानून के ख़िलाफ़ हैं। तो मैं उन एक्टिविटीज़ की तफसीलात का मुंतज़र हूँ कि वो आ जाएंगी तो उस पर गुफ्तगू होगी कि वो क्या है। और अगर साकिब निसार साहब का नाम आना है तो करप्शन तो एक अलग कहानी हो गई। फैज़ हमीद से उनका रिश्ता तो जुड़ता है कि जिस रिश्ते को बेसिकली ताल्लुक़ को जोड़ के ले जाना है इमरान खान तक। क्योंकि अगर फैज़ हमीद साहब दौरान तफ्तीश कोई ऐसी बातें कर देते हैं कि जो जिससे वो यानी इस तरह की कि जी मुझे ये इमरान खान ने हुक्म किया था, मैं DGI था, तो मैंने ये चीज़ें की, तो फिर मिलिट्री कोर्ट्स में जो ट्रायल का जिसका इमरान खान ने ख़ुद भी खदशे का इजहार किया है, तो फिर ये मामला वहाँ जाने का इम्कान या खदशा पैदा हो जाएगा कि चूँकि फैज़ हमीद मिलिट्री ट्रायल हो रहा है तो फिर ज़ाहिर है वो जिस लोगों के नाम लेगा उनका ट्रायल भी वहीं होगा। ये सिर्फ 9 मई नहीं होगा, ये 9 मई से एक बड़ी चीज़ बनकर केस बड़ा बनकर सामने आ जाएगा अगर ऐसा किया गया तो। लेकिन ये कहना कि जी नहीं, अच्छा तो उसी फिर तसलसल में साकिब निसार साहब का नाम भी उस तसलसल में आने का ज़्यादा इम्कान है, ना कि किसी करप्शन केस में। बाकी करप्शन के ख़िलाफ़ तो हमारे यहाँ पहले पाकिस्तान बना है और थोड़े अरसे के बाद करप्शन का जो ज़िक्र फ़िक्र हुआ था और उसके बाद मुस्तकिल एक एंटी करप्शन ड्राइव चल रही है। कभी किस नाम पर, कभी 300 अफसर निकाले गए, कभी 707 अफसर निकाले गए, कभी सियासतदान पकड़े गए, जेलों में गए, नैब बनी, अलिफ बनी, ढमकान बनी। वो जैसे जैसे हमारे पास करप्शन के ख़िलाफ़ कुछ होता है तो हमारे करप्शन बढ़ जाती है। लेकिन ये मार्केट में, सियासी मार्केट में ये अब इतनी ज़्यादा गर्दिश में है ख़बरें कि नहीं जी कोई ऐसा सेटअप आने जा रहा है जिसका एक दफ़ा फिर नारा यही होगा सफ़ाया एहतसाब जो भी नाम दें, और मुल्क को मुस्तहकम करना है, यानी टेक्नोक्रेट्स और क्लीन पीपल, साफ लोग आएंगे और फिर सब सफ़ाया होगा। ज़ाहिर वो आइनी तरह मुमकिन नहीं है, तो वो आइन से थोड़ा मुबर्रा मामला होगा। लेकिन उस सारे सेटअप को भी बहरहाल वो एक जिसका जिक्र फ़िक्र बहुत हो रहा है। फिर आप देखें उसी तनाजुर में आप ये देखें कि ये जो एक्स गवर्नर इशरतुल इबाद साहब एक्टिव हुए हुए हैं बहुत ज़्यादा, आप इसको भी उसी कनेक्शन में और उसी कड़ी समझें कि ये जो मुल्क में आने वाले दिनों में जो बिसात बछाई जा रही है, जिसको मैं कहता हूँ कि स्टेज लगने जा रहा है, जिसमें मुख्तलिफ सेटिंग हो रही है कि कौन किरदार क्या कौन सा एक्ट करेगा। और
تو یہ ہے. باقی مخدوم صاحب دیکھو سندھ میں چینج کے حوالے سے مخدوم صاحب کے بیان کو آپ یہاں نہ جوڑیں. مخدوم جمیل زمان صاحب کے تمام بیانات K4 کا معاملہ ہو یا سندھ میں دھاڑیل گردی ہو یا جو بھی وہ فرما رہے ہیں اس کو آپ کہیں اسی آگے آنے والے سیناریو سے کہیں جوڑیں. یا جو خبریں چل رہی ہیں کالر نبی بخش تائیں کشمور میں. جی تائیں صاحب چھا چون چاہیے. یاسر صاحب السلام علیکم. तव्हांखे علی کا صاحب کی خاص سلام. साईं असां वटि वापडा गुडू थर्मल पावर स्टेशन आहे. हेॾो वॾो माना इदारो आहे. इन हज़ारे माण्हू मज़दूरी कंदा आहिनि, के इंजीनियर आहिनि, के उनमें हिकिड़ी वॾी हॉस्पिटल बि हुई जंहिंमें जदीद ऑपरेशन थींदा आहे. उनखे हिकदमि हुकूमत ख़तमु करे छॾियो आहे, बंदि करे छॾियो आहे. उनजो जेको पूरो स्टाफ हुयो तक़रीबन चिलास गिलगित बल्तिस्तान इलाइक़नि ॾे माना बदिली करे छॾियो अथनि. समझ न ईंदी पिया मर्कज़ी हुकूमत करणु छा चाहे थी वापडा सां. ॿियो हुते समय क्वार्टर हुया उन्हनि खे बंदि ठाहे करे उन्हनि जो शुरू वग़ैरह सामान सॼो नीलाम करे छॾियो. हिकु ॿियो साकिब निसार खे जेकॾहिं गिरफ़्तार करनि था उनजो सिधो सो लाड़ो असां सभई ॾिसंदा हुयासीं. अलीमाबादी खे चिट ॾियणु, 4 करोड़ में उनजी जाइदाद खे क्लीन करे छॾणु, इमरान खे सादी कमीन करे छॾणु, डम डैम फंड ॿियो उहो इमरान खे प्रोटेक्ट कंदो आयो आहे साईं. इहो त साबित आहे. ॿियो साईं जेको मूंखे लॻे थो जेको आईंदा हली करे हाफ़िज़ साहब तूं लॻे थो मर्कज़ी हुकूमत खे बि कोन छॾींदो. जीअं हुन माना फैज़ साहब खे पकड़ियो आहे या इमरान खे पकड़नि था. महिरबानी साईं. पहिरीं ॻाल्हि साईं छा चई कहिड़ो गुड्डू हॉस्पिटल हो? न कोई अस्पताल हो पर वो वापडा जी बि साईं ॻाल्हि पिन थिया हिते गुड्डू में हो. हा उन तरफ़ का शइ हुई जेका का अस्पताल वरी पोइ बंदि करे छॾी वई आहे. हाणे सॼो आहे न चई सिस्टम होॾे शिफ्ट था कनि. असां वटि जल्दी आहे बंदि करण जी, छाकाणि त असां वटि इदारा सरकार हलाए न पई सघे. हाणे जेको IMF या मुल्क में मैशियत थोरा सोड़ा थिया आहियूं त पोइ सभु शयूं बंदि करण ते ठीकु करण बदिरां ॼण असां वटि इलाही गुड्डू में या हिते हुते वॾी मेडिकल फैसिलिटीज़ आहिनि जो कुझु बंदि करे छॾियो. असां वटि इहो जेका तव्हां साकिब निसार साहिब जी ॻाल्हि कई त हू बिल्कुलु धोरो इमरान ख़ान ॾे हूंदो सही. ऐं जेके नवाज़ शरीफ़ जे पारां धोरनि त छा ऐं माज़ी पूरी भरी पई आहे. क्रिमिनल एलिमेंट कहिड़ो आहे हिन में अगरि हू दूर बि हुयो हुन टाइम? न अगरि ॾिसो न पोइ मतिलबु हुन पंहिंजो जेको मनसब आहे अगरि हुन इहो साईं चयो त साबित थियल आहे. अगरि साईं इहो साबित करे सघे थो जॾहिं की इहो साबित करणु नामुमकिन हुजे थो त जज जेको आहे उन हू जज जो फ़ैसिलो आहे. आउं नथो चाहियां त ईअं जेका साईं चए थो उहा ॻाल्हि दुरुस्त न आहे. जी हा आउं नथो चाहियां बायस त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाक़ाइदा बायस्ड हो. बाक़ाइदा बायस्ड. लेकिन छा जेके नवाज़ शरीफ़ जे पारां हुआ या अॼु या सुभाणे हाणे हुन ते नथा ॻाल्हाए सघूं त इहो असां वटि हिकिड़ो बिल्कुलु 60, 70, 80 सालनि जी तारीख़ भरी पई आहे. जी हा. लेकिन छा साकिब निसार खे इन ॻाल्हि ते ट्राई कयो वेंदो? इहो $1 मिलियन जो सुवालु आहे त हुन पंहिंजा जजमेंट्स या पंहिंजे मनसब खे बेईमानी कई ऐं ग़ैर मुनसिफ़ाना कमु कई. इहो छा ट्रायल थींदो? ऐं ट्रायल थींदो त साबित कीअं थींदो? चलो साबित बि असांजे मुल्क में केरु थो पुछे. लेकिन हिन सां इमरान ख़ान सां कड़ी के हिते सॼो गेम थिए पियो हुन अॾियाला वारे खे सोड़ो करण लाइ. त ठीकु आहे. हुन भई अगरि मनसब ते मतिलबु हुन धोर थियो मिसाल ख़ान जो हुनमें ख़ान खे कीअं तव्हां सज़ा ॾींदो? एग्ज़ैक्टली. ऐं हू त वरी सिविल कोर्ट्स में केस हलंदो. जी हा. त सिविल कोर्ट में साबित कीअं थींदो? साईं साहिबु मूंखे ॻाल्हि सम्झ नथी अचे. टी ॻाल्हि अलाए छा साईं चई त फेडरल हुकूमत ज़रदारी साहिबु न हलणु ॾींदो. छा चई? ॿी ॻाल्हि साईं कई आहे त हुन ते अचूं था पिया कॉलर वठिणो. इरफान अली सीलो शहदाद कोट मां. जी सीलो साहिबु छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं साईं अलीका साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे. सर असांजी जेका आहे पहिरियां त शहदाद कोट में पाणीअ जी शदीद खोट हुई. असीं दाऊं कंदा रहियासीं त पाणी ॾियो पाणी ॾियो. दरिया में 2-2.5 लख पाणी हुजण जे बावजूदि असांखे कोन मिलियो. वरी हाणे 2-3 ॾींहंनि खां जेका बरसाति मुसलसल 48 कलाक जेका बरसाति हली उनजे करे असां वटि वरी साॻी हाणे ॿोॾि वारी सूरत हाल थी वई आहे जीअं 22 वारी हुई. मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त इन 2 सालनि में जेको आहे सो सिंध हुकूमत या आपाशी खाते तरफ़ां कंहिं बि क़िस्म जा जेको आहे सो उपा न वरिता विया. नई का खाटी आपाशी खाते तरफ़ां कंहिं शाखुनि ऐं सिमुनि जी खई वई. ऐं हाणे ॾिसो
त जीअं ई जेको आहे सो 4 ॾींहंनि खां पोइ ही अलर्ट थिया आहिनि। हालांकि 2 महीना अॻ में हिननि खे हिदायतूं ॾिनियूं वयूं त जेको आहे सो 22 वारी जेका बरसाति पइजी सघे थी, पर अफ़सोस कुझु बि न थियो ऐं असांखे वरी साॻी 22 वारी सूरत हाल खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ठीकु आहे साईं। टी ॻाल्हि साईं कई त हाफ़िज़ साहब जेको आहे उहो हुकूमत खे बि न छॾींदो। अच्छा साईं, हाणे इन ते आउं नथो तबसरो करे सघां कि तव्हां जेकी ॻाल्हि कयो पिया, लेकिन पोइ साईं फेडरल नथी बचे अगरि थींदी सां त पोइ सिंध बि नथी बचे, पोइ पंजाब बि नथी बचे, पोइ के बि पोइ त सभु सफ़ायो थी। यस जी सिलरो साहब, बिल्कुलु असांखे या इरीगेशन खातो ॿोड़ींदो आहे या सुकाईंदो आहे। यस पहिरीं शदाद कोट हुजे, ॿिया इलाइक़ा हुजनि सुकल हुआ, हाणे ॿुॾनि पिया। लाड़काणे जी हालति ॾिसो। यस पर दिलचस्प सूरत हाल थी आहे सखर में। मेयर साहब चयो त 300 ml पाणी मिलीमीटर बरसाति थी आहे, असां ही बसि चमत्कार करे छॾियो, ही बसि साफ़ करे छॾियो, साफ़ करे छॾियो, पाणी निकाल करे छॾियो। उहो मैट डिपार्टमेंट जो छा 300 एतिरो थियो ई कोन्हे। 116 थियो आहे। 116 ॾाढी थी। मेयर साहब जी सॼी पब्लिसिटी खे जेको आहे हिकिड़े ई धक में मैट ऑफ वञे छा भई, छा वञे हर छो थी तरदीद करे। मेयर साहब चए थो बसि, मेयर साहब हूंदो आहे, शहर जो अबो हूंदो आहे, चई छॾी अबे जी ॻाल्हि खे छो मोटाई। फादर ऑफ द सिटी हूंदो आहे न सही। जी हा जी हा। हूअं त शेख साहब एतिरो नौजवान आहे, जी हा। लेकिन इहो आहे त थोरो माण्हू थोरो एतिरो हरू भरू एक्सजरेट न करे जॾहिं तरदीद थी वञे। लेकिन जेतिरी बि बरसाति पई आहे यस एग्जैक्टली। उन असांजा नंढा वॾा शहर ॿोड़े ते छॾिया आहिनि। यस जी हा जी हा। अगेन हिकिड़ो दफ़ो असांजी लोकल बॉडीज़, असांजी इरीगेशन, सॼो इंफ्रास्ट्रक्चर सॼो वरी एक्सपोज थी वियो आहे। सॼो इंफ्रास्ट्रक्चर ऐं पाणी जो निकाल आहे कोन। शहदाद कोट में हाणे अगरि बलूचिस्तान ऐं हिन पासे खां पाणी अची रहियो आहे, अञा ईंदो त वरी ही सॼो जोही ऐं हेठि ताईं सेवण ताईं वरी अला पनाह ॾे वरी नुक़सानु थींदो वॾो। कॉलर सां मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम साहब। तव्हांखे ॻाल्हि इहा आहे त नवाज़ शरीफ़ या पंजाब गवर्नमेंट 2 महीननि लाइ रिलीफ ॾिनो आहे 14 रुपया, जॾहिं हुकूमत नवाज़ शरीफ़ जी आहे गवर्नमेंट में, पंहिंजे शहबाज शरीफ़ खे नथो चए त पाकिस्तान पूरो हुनखे प्लान ॾियो, तव्हां टैक्सियूं ख़तमु कयो, सॼे मुल्क खे ॾियो, सॼे मुल्क जा गवर्नमेंट पंजाब में अचो, सिर्फ़ु सलेमान शहबाज जे हुन गुजरान वाला पावर प्लांट खे पैसा ॾियण लाइ 4 अरब पैकेट अथऊं। इन ते मां काजी साहब खां तबसरो वठंदुसि। ठीक है साईं। सीएम सिंध साहब चलता है ऐसे बेवकूफ़ाना ऐलान कर देते हैं, फिर हम परेशान हो जाते हैं कि हम क्या कैसे रिएक्ट करें इनको। हाँ अरे बेवकूफ़ाना है तो बस पोइ रिएक्ट करने की ज़रूरत ही कोन्हे। 45 अरब रुपया यस उन पाण हिसाब कयो पियो कि असां ख़ाली हाणे ज़ाहिर 2 महीननि में 45-90 अरब रुपया अगरि ख़र्च थींदा त ज़ाहिर अगरि 12 महीना हलाइनि त खरबे रुपया थी वेंदा। लेकिन फ़िलहाल 2 महीननि जी ॻाल्हि थी आहे। ऐं इहा ॾिसो न वरी बि पंजाब खे दर्द आहे वफ़ाक़ जो। असां वटि वफ़ाक़ माना इस्लामाबाद। त पंजाब खां पोइ अगरि हुन वरी इहा वॾी दिलि कई आहे पंजाब त इस्लामाबाद में बि बिजली जेको आहे 500 यूनिटनि ताईं पंहिंजे ख़र्चे ते पंहिंजे लाहौर भरे ॾींदो इस्लामाबाद जो ख़र्च बि। यस सो हाणे 2 महीननि जो छा आहे, हीअ त गिमिक थी वई। एग्जैक्टली हीअ त पोइ माना को कॉन्स्टेंट रिलीफ न थियो। ऐं 14 रुपए जो मतिलबु इहो थियो 500 यूनिटनि ते घणो पैसा घटि थिया। 14 रुपया फरी त मतिलबु 900 रुपया 900,000 रुपया ठीकु आहे, पैसा आहिनि, इहो मां नथो चवां न आहिनि। फी वापेदार खे ईअं थियो न 14 हिन टैक्स वैक्स ते कट पिट न थींदी न, उहो त न थींदो कट, उहो त पोइ 500 रुपया हिकिड़ा। उहो त साॻियो ई लॻंदो। हा तक़रीबन 700-900 रुपया केतिरा थिया हलाए, न 700 रुपया थिया। जी हा 700 रुपया 700-800 रुपया थिया। ठीकु आहे, माण्हुनि खे रिलीफ मिलियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको पाण पहिरें ॾींहं खां जंहिं ॻाल्हि जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो, हाणे खुली करे ॻाल्हि अची वई। जी हा। IMF हिन सब्सिडी खे कीअं ॾिसंदी? हीअ जेको तव्हां गिमिक कई आहे, जी हा इहो अच्छा तव्हां कॉलर हटी अचो पहिरियों त अचो था बरकत अली पलीजो लाड़काणा मां। जी पलीजो साहब छा चवणु चाहींदा? पहिरियों सलाम क़बूल भाई। वालेकुम सलाम। अदा सां इहो आहे त पाकिस्तान में जेके असांजियूं पीपल्स पार्टी आहे या नून लीग आहे या PTI आहे, इहे काफ़ी सारियूं जेके बि करप्शन त हर दौर में हर इदारे में करप्शन हलंदो आयो आहे। जी ॿियो असांजो सवाल हो त असांजो
14 अगस्त ते असांजी पार्टी हिकिड़ो नंढो मासूम 12 सालनि जी उमिरि जेको 60,000 बिजली लॻा उन हफ़्ते में जेका तक़रीबन 3 शुक्रार बिजलीअ में आहिनि साॻे 60,000 में जेके असां जी साईं आवाज़ कटिजे पियो तव्हांजो लाइन ई कटिजी बाक़ी साईं करप्शन जी ॻाल्हि कनि पिया ऐं सॼो छा पंहिंजी ॻाल्हि सभु हले पई त अॼु ख़बर ॾिठी त IMF जी जेका करप्शन त हले पई, पोइ छा उनजो इलाजु छा आहे इहो नथा ॿुधायो। करप्शन जो इलाजु ही को 4 माण्हू ॿधण सां त कोन्ह थींदो आहे। वोट ॾियणु वञूं था त असांखे ख़्यालु करणु खपे। मेन इहो ई सोचणु खपे। पंहिंजी ॻाल्हि हले पई त इहो जेको IMF कीअं रिएक्ट कंदो, छा रिएक्ट कंदो, अॼु ख़बरूं त हलनि थी पयूं त IMF जेको पंहिंजो महीने जो जेको स्केड्यूल ॾिनो आहे, एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जेका हुनजी मीटिंग थियणी आहे, हुन में पाकिस्तान ते का डिस्कशन न आहे। माना महीने खनि लाइ जेके मीटिंग्स आहिनि IMF जी उनमें पाकिस्तान एजेंडा ते ई कोन्हे। हाणे ज़ाहिर ॿियो ऐं हीअ तव्हां देरि सवेर ख़बर अची वेंदी त IMF कीअं थी रिएक्ट करे। IMF हिन सब्सिडी ते हिननि खां पुछंदी, पोइ हीअ ज़ाहिर इहो चवंदा पंजाब हुकूमत वारा त साईं असां छाकाणि सोर्स पुछंदा न किथां पैसा आणियो पिया। अगरि तव्हां वटि एतिरा पैसा आहिनि त पोइ असांखे छो नथा ॾियो त ऐं असांखां कर्ज़ु घुरणु छो था अचो। त चवंदा हा असां हेल्थ मां कंदासीं, असीं रोडनि मां कंदासीं, असीं फलाण कंदासीं। त इहो त IMF जी मर्ज़ी आहे ऐं इंटरनेशनल पॉलिटिक्स जी बि मर्ज़ी आहे त हू IMF इहा जवाज़ हिननि जा या हिननि जी दलीलूं क़बूल कंदी या न कंदी। लेकिन हिन महिल इहो करणु शहबाज़ हुकूमत लाइ हिकिड़ो ॿियो ॾचो आहे। ऐं इहो चवणु त पाकिस्तान लेवल ते इहो करे छॾे साईं, पाकिस्तान लेवल ते शहबाज़ शरीफ़ करे न, शहबाज़ शरीफ़ इहो करे ई नथो सघे। उहो त IMF हिन खे करे हिन ॻाल्हि ते ई IMF केतिरो हिननि खे सोड़ो कंदी इहो ॾिसण वटां हूंदो। कॉलर सां साबिर हुसैन भुट्टो लाड़काना मां। जी भुट्टो साहब छा पहुचाईंदा? अस्सलाम वालेकुम। कादी साहब खे सलाम अर्ज़ु आहे। साईं गुज़ारिश इहा आहे त नवाज़ शरीफ़ जी सियासत खे जंहिं प्रॉपर तरीक़े सां स्टडी कयो आहे त हुनखे ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ न पंहिंजे दुश्मन जा नाला विसारींदो आहे न पंहिंजे दोस्तनि जा नाला विसारींदो आहे। त हीउ जेको बि किसो हिन वक़्तु हले थो पियो फैज़ साहब जो, त इन में त लॻे थो त 100% जेका आहे उहा मरियम जी ऐं असांजे नवाज़ शरीफ़ साहब जी जेका आहे उहा इंस्ट्रक्शन आहिनि, उन्हनि जी गाइडलाइन आहे, उन ते इहो सॼो सिस्टम हले थो पियो। इंटरनेशनल मीडिया जेका आहे या इंडिया जी मीडिया ख़ासि करे जेका आहे उहा हिनखे फैज़ हमीद साहब जेको बि आहे केस उनखे अमरीका सां कनि था पिया त अमरीका जो प्रेशर डेवलप थियो आहे, तंहिंजे करे इहा शइ थी आहे। त तव्हां हिन बारे में छा था सम्झो? ॿियो सवाल मुंहिंजो इहो आहे त मूंखे जेको आहे मौलाना साहब जी सियासत सम्झ में नथी अचे। मौलाना साहब त हमेशह एस्टेब्लिशमेंट जी पार्ट रहियो आहे ऐं हुनजी टीम ए रही आहे। हिन वक़्तु तमामु घणो एग्रेसिव आहे, तमामु घणो एतिरो एग्रेसिव जेको शायदि त हिननि में हुनजी तक़रीरूं ॿुधियूं आहिनि त एतिरो इमरान ख़ान बि शायदि एग्रेसिव न रहियो आहे ऐं उन ते अञा लीनियंट आहे, एस्टेब्लिशमेंट अञा लीनियंट आहे। त उनजे पोयां छा मुहरकात आहिनि, थोरो असांखे इहो तफ़सीली सम्झाइजो। थैंक यू। ठीकु साईं। साईं अमेरिका मूंखे नथो लॻे त अमेरिका छो ही फैज़ हमीद जी गिरफ़्तारी ऐं हिन मामले में ऐं तव्हां चओ त नवाज़ शरीफ़ पंहिंजो दोस्त बि नथो विसारे, दुश्मन बि नथो विसारे, उहो ठीकु आहे। ऐं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां त हुनजे लाइ इहो हुनजी रेपुटेशन इहा आहे मियाँ साहिब जी। लेकिन फैज़ हमीद खे गिरफ़्तार करण साईं मियाँ साहिब जी वस जी ॻाल्हि न आहे। ऐं हे हा जी हा फैज़ हमीद वरी ॻाल्हियूं जनरल बाजवा, छाकाणि त हुन कोशिशि कई न मुशर्रफ खे, हुनखां वधीक त फैज़ हमीद ते कावड़ कोन हूंदसि। जी हा। पर मुशर्रफ साहिब खे छा करे सघियो मियाँ साहिब? जॾहिं इदारे न चाहियो ऐं पंहिंजे चीफ अॻूणे चीफ खे कढी पोइ ॿाहिरि हलियो वियो, आख़िरी ॾींहं ताईं ॿाहिरि रहियो, कुझु ई न थियसि। ईअं ई फैज़ हमीद साहिबु अगरि इदारो हुनजो जेको अॻूणो इदारो हो यानी इस्टाब्लिशमेंट उहो न चाहे त मियाँ नवाज़ शरीफ़ किथे पंहिंजो ख़्वाहिशात ज़रूरु मूं हमेशह चाहियां थो मियाँ साहिब जी ख़्वाहिश पूरी थी आहे। हाणे सिर्फ़ु मियाँ साहिब जे चवण ते थी आहे या चवण खां ॿ माण्हू कॾहिं कॾहिं इतफ़ाक़े राय बि थी वेंदो आहे। बाक़ी तव्हां कॉलर न अच्छा ॿी ॻाल्हि साईं कई त इहा ई मौलाना फज़ल रहमान जी। मौलाना फज़ल रहमान चवंदा त छो एग्रेसिव, पहिरीं त एस्टाब्लिशमेंट जो बिल्कुलु ठीकु था चओ, लेकिन JUI जो हिकिड़ो ॿई पासा हिकिड़ो रोल रहियो आहे। तव्हां ॾिसो त MRD 80 जेको हुई MRD ज़ियाउल जे ख़िलाफ़ु, उनमें बि ईअं न आहे त JUI जेको आहे उहो JUI बाक़ाइदा ईअं नूरा कुश्ती न पे कई ज़िया सां, जमात इस्लामी हुई हुन पासे ज़िया जे पासे, पर JUI त MRD में गॾु बि थी, हाणे उनजा अलॻि पस मंज़र आहिनि। पोइ हीअ जेका JUI जो रीसेंट स्टांस आहे, हीअ तव्हां ॾिसो JUI
आउं सम्झां थो त मौलाना साहिबु ज़ाती तरह सम्झे थो त हुन सां गिदी थिए थी, हुन सां ॿ खियाई थिए थी, हुन सां हथ थो थी वञे हरदम चीट कयो, मतिलबु हुन सां यानी हू चवंदो न भई जेका PDM हुई इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु, हुन दौर जी इस्टेब्लिशमेंट बाजवा ऐं फैज़ हमीद जे ख़िलाफ़ु, त जेका PDM हुई हुनजी चङमुड़सी त मूं पे कई ऐं मूं जेको आहे उहो सॼो माहौल ठाहियो ऐं अॻिते फोर फ्रंट ते मौलाना फज़ल रहमान रहियो। त जॾहिं पोइ इस्टेब्लिशमेंट में बि चेंजिस आयूं त बाक़ी सॼी PDM खे त नवाज़े छॾियूं, चाहे नवाज़ सिद्दीक़ हुजे, चाहे पीपल्स पार्टी हुजे, चाहे अलिफ हुजे, बे हुजे, MQM हुजे, MQM त ख़ैर हुई कोन PDM में, त फिर मैं मूंसां छा थियो? मां त सरबराह त अच्छा बाक़ी ॻाल्हि इहा आहे त हल्को हथु आहे या ॾिसो मौलाना साहिबु बहरहाल हिकिड़ी रिलीजियस हुनजी फॉलोइंग आहे, उहो फैक्टर बि पंहिंजी जाइ ते, उन सां गॾु इहो फैक्टर आहे त हिकिड़े वक़्त में हाणे इमरान ख़ान बि वरी मौलाना में बि हथु विझनि, एग्ज़ैक्टली उहो बि थोरो स्ट्रैटेजिकली सही न हूंदा। ऐं मौलाना फज़ल रहमान साहिबु ॾिसो बसि ॻाल्हियुनि जी हद ताईं नाराज़ रहनि था न, इस्टेब्लिशमेंट खे रियल प्रॉब्लम किथे क्रिएट कए पियो वञे, रियल प्रॉब्लम त किथे ई कोन्हे न। उहो ई ॻाल्हि आहे, इन खां वधीक हार्ड लाइन त ANP एमन वली ख़ान सां वठी, हा उहे त सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं त चलो ठीकु आहे, उहो बि सुठी न लॻंदियूं हूंदियूं, ऐं नथो चवां त हीअ नूरा कुश्ती आहे, ऐं नथो चवां त हीअ ॻाल्हि को वणंदी हूंदी इस्टेब्लिशमेंट खे, लेकिन वेल फ़िलहाल को एॾो ॿियो मसइलो त न पिया कनि जो हुननि जे ख़िलाफ़ु एतिरी तकिड़ो क़दम खणनि, ज़ाहिर आहे हिन वक़्तु इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। तकड़ में करण। अच्छा भाई साईं बि हिकु सवाल कयो त मखदूम जमील ज़मा जे हवाले सां, त ख़बरूं हलियूं पई कल्ह, वरी पोइ तब्दीलियूं बि अची वियूं मखदूम जमील ज़मा साहिब जी मुलाक़ात पीर पगारा साहिब सां। सही, हाणे उहे ख़बरूं हलियूं, पुछा कई त उहे ख़बरूं शायदि मटियारी जी मतिलबु शायदि मखदूम हाउस मां आयूं, किथां आयूं, छाकाणि त कीअं ख़बर पवंदी की रिपोर्टर खे त मखदूम जमील ज़मा साहिब ऐं पीर साहिब पगारे जेको आहे पाण में राब्तो कयो आहे। पोइ चयो वियो त पीर साहिब पगारे जे कंहिं तर्जुमान हुनजी ख़ुदा ख़बर, पर ॿिन्ही ॿई हिकिड़ी गादियूं आहिनि, हिननि जा मिसाल मुरीदन बि आहिनि, हिननि जा कई मामलात सियासत खां हटी करे बि थींदा आहिनि। सो ॿिन्ही अॻवाननि जे विच में अगरि ॻाल्हि ॿोल्हि थी हूंदी त मूंखे त का हैरत न थी हूंदी। ऐं मखदूम साहिबु हींअर, मखदूम जमील ज़मा साहिबु हींअर एक्टिव त तमामु घणा आहिनि, मूंखे हिन ॻाल्हि में आउं सम्झां थो त ईअं बेबुनियाद न हूंदी इहा ॻाल्हि, राब्तो त थियो हूंदो, हाणे हुन छा ॻाल्हायो वियो छा न ॻाल्हायो वियो आउं नथो चई सघां, पर मखदूम जमील ज़मा साहिबु डेफिनेटली इहो आउं तव्हांखे मतिलबु कंफर्म ॿुधायां पियो त एक्टिव त ज़रूरु आहे। कॉल नसीब बुगियो मोरमा जी, बुगे साहिबु छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम, यासिर साहब छा हाल आहे? साईं हिते सब्सिडीअ जूं ॻाल्हियूं पियूं हलनि, रियायत जी पियूं हलनि, ग़रीब ग़ुरबत जी पियूं थो हलनि। हाणे असां वटि अॼु हिकिड़ो बरसाति में मां सोशल मीडिया ते पढ़ियो त 33 लख जाए पियो थो गरीब, मां सहारा वेठो आहियां, बंद ते वेठो आहियां, उन वटि का शइ कान्हे, ठीकु आहे, असांजो ग़रीब कर्ज़ पियो थो वठे। हे असांजो आयो आहे हिकिड़ो अरशद नदीम, उनखे एॾो प्रोटोकॉल मिली काफ़ी थी वियो न साईं, उन करोड़ रुपया लुटाइण, गाॾियूं बंगला ॾियणु, सिंध गवर्नमेंट ॾियणु, हाणे उहो छा असांजो गोल्ड मेडलिस्ट जेको आहे हीरे जो थी वियो छा? बसि ठीकु आहे, थोरो घणो ॾिबो आहे, हाणे अहिड़नि ग़रीबनि जो ख़्यालु करणु खपे। सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त ॾिसनि त हे मींहुं पियो आहे, ॿोॾि थी अचे। ठीकु आहे साईं जी बुगे साहिबु, आउं तव्हांजी अपील मिलायां थो त ग़रीब मुल्क आहे, पर असां इहो 2010 खां ॾिसंदा अचूं पिया त माण्हुनि सां पोइ हाणे हींअर बि चवनि था त ख़ैमा ॾिना आहिनि, चटाइयूं ॾिनियूं आहिनि, अलाए छा हिननि मुतासिरीन बरसाति मुतासिरीन लाइ। पाणी कढी छॾे था कयो यार, ऐं पाणी खे निकाल ॾियो, रस्तो ॾियो, इंफ्रास्ट्रक्चर सही ठाहियो, पाणी इंफ्रास्ट्रक्चर ठीकु कयो, छा चटाइयूं ऐं छा ख़ैमा ऐं छा बिस्किट जा दॿा, कमाई आहे न, असां वटि थिए इहो थो, मजबूरी आहे, कमाई आहे न इन्हनि में। अच्छा पर हिकु सवाल सम्झ में अचे थो, अगरि मखदूम जमील ज़मा एक्टिव आहिनि न आहिनि, डॉक्टर शतरवा साहिबु एक्टिव आहिनि न आहिनि, बुनियादी सवाल जेको पाण हर दफ़े डिस्कस कंदा आहियूं त इज़ देयर ए नीड कि किथे या नीड आहे या किथे डिफरेंस ऑफ ओपिनियन अची वियो आहे बिटवीन पीपल्स पार्टी एंड एस्टेब्लिशमेंट? ॾिसो इहा ॻाल्हि तव्हां जेको ॿिन्ही शख़्सियतनि जा ॿियनि शख़्सियतनि जा नाला तव्हांखे जल्द ॿुधणु, हा जी हा जी हा, लेकिन ही ॿ शख़्सियतूं डेफिनेटली एक्टिव आहिनि, मखदूम जमील ज़मा साहिबु ऐं अॻूणा गवर्नर इशरत अब्बास साहिबु डेफिनेटली एक्टिव आहिनि, हिन में हाणे को राज़ न आहे। ऐं ॿिया बि ज़ाहिर पर हू अञा
मीडिया ते न पिया नज़र अचनि, उहे बि तव्हांखे नज़र अची वेंदा। त हाणे में तव्हांजो सुवाल इहो आहे त छो एक्टिव थियण जी ज़रूरत पइजी वई आहे? छा एस्टेब्लिशमेंट चाहे पई सिंध में त को पीपल्स पार्टी जे हूंदे सूंदे छा को ऑल्टरनेट जी ॻोल्हा आहे? सर ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त अगरि ही थ्योरी ठीकु आहे त मुल्क में को सेटअप चेंज थियणु वञे पियो ऐं उहो सेटअप जेको आहे उहो टेक्नोक्रेट्स जो आहे ऐं हू हिननि सियासी पार्टियुनि जो न आहे, त पोइ सिंध में बि लामोहाला पीपल्स पार्टी जी हुकूमत अगरि ॾिसो फेडरल अगरि को गैर आइनी मामिलो थियणो आहे त सॼे मुल्क लाइ थींदो न सर, सिर्फ़ु इस्लामाबाद में त कोन अची टेक्नोक्रेट वेही रहंदा, पोइ पंजाब में मरियम साहिबा बि वेंदी, हिते बि सिंध में बि चेंज अची वेंदी, त उन लाइ हिकिड़ी को होमवर्क त थिए पियो न। हाणे इन में थींदो इहो ई आहे त ज़रूरी न आहे त जेके हुन चेंज खे कंहिंजे कन में अची चयो वञे थो त बाबा ही असां ईअं 3 महीना 4 महीना ईअं सोचूं पिया, 2 महीननि खां पोइ सोचूं पिया, तव्हां थोरो एक्टिव थी वञो ऐं हिननि माण्हुनि सां तव्हांखे असीं कोऑर्डिनेट करायूं था। त ही ज़रूरी न आहे त आख़िर में जॾहिं उहो रेस ख़तमु थींदी त ही फ्रंट रनर्स जेके आहिनि इन्हनि खे ई कुझु मिले, लेकिन ही बहरहाल हुन लाइ हिकिड़ो स्टार्ट वठनि था। इहो सवे नाला भरिया पिया आहिनि, केयर टेकर्स, टेक्नोक्रेट्स, के अलिफ हुकूमत, त भई पूरी तयारी थी वञे थी, आख़िर में प्लान चेंज थी वञे थो। त हींअर बि इहो ज़रूरी न आहे, लेकिन डेफिनेटली ये प्रिपरेशन्स जेके आहिनि, ये तयारियूं जेके आहिनि उहे पसे पर्दा बि हली रहियूं हूंदियूं, ज़ाहिर पसे पर्दा हलियूं हूंदियूं तॾहिं त पर्दे जे अॻियां बि ही शयूं थियण जी नज़र अचनि पियूं न। हीअ सिर्फ़ु सिंध में तव्हांखे नज़र न ईंदियूं, हीअ तव्हांखे पंजाब में बि नज़र अचनि पियूं। कुझु फ़र्द हुते बि, मिसाल हिकिड़ो त सिधो नालो मोहम्मद अली दुरानी जेको एक्टिव थियल आहे, त इहे पंजाब में बि तव्हांखे एक्टिविटी नज़र ईंदी, तव्हांखे केपी में बि किथे ख़ामोशी सां थींदे नज़र अची रहियो हूंदो, बलूचिस्तान त बलूचिस्तान आहे, तो देरी न लॻंदी आहे। सो हिन में हिकिड़ी पार्टी सां इख़्तिलाफ़ या नो इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि न आहे। अच्छा पप्पू, हाणे हिते हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे थो, जितां ॻाल्हि कई त नवाज़ शरीफ़ जी ख़्वाहिशात पूरी थिए नज़र अचे थी या थियंदे साम्हूं थिए थो या कुझु बि, अगरि हिकु सुवाल ज़ाहिर जॾहिं नवाज़ शरीफ़ जी ख़्वाहिशात जी ॻाल्हि अचे थी त ज़ाहिर माज़ी में हलियो थो वञे, पोइ माज़ी में हलियो थो वञे त माना उहे उन टाइम ते कंहिं इंडिविजुअल्स जा फ़ैसिला त न हुया, उहे त हिकिड़े इंस्टीट्यूशन जा फ़ैसिला हुया। सर ॾिसो, तव्हां इंस्टीट्यूशन कीअं था चई सघो? मतिलबु छा फैज़ हमीद साहिब खां पहिरीं जेके DG आया हुआ, या हुन खां अॻु में जेके DG आया हुआ, या हुन खां अॻु में जेके DG आया हुआ, या हुन खां अॻु जेको चीफ हो, त छा कोर कमांडर्स जी मीटिंग सॾाए त कोन फ़ैसिला थींदा आहिनि? ज़ाहिर आहे अहिड़ा फ़ैसिला त हुअं ई ज़ाहिर आहे हिकिड़ो फ़र्क़ु कंदा आहिनि, पर एंडोर्समेंट पूरो इंस्टीट्यूशन ॾींदो आहे। ज़ाहिर ज़ाहिर बाद में ज़ाहिर चीफ चई छॾियो त सॼो इंस्टीट्यूशन पोयां हूंदो आहे। भई ज़ियाउल टेक ओवर कयो त इंस्टीट्यूशन पोयां, ज़ाहिर आहे मुशर्रफ टेक ओवर, हीअ त टेक ओवर जहिड़ी वॾी ॻाल्हियूं आहिनि। पर छा कियानी साहब जी दौर में छा हो, राहिल शरीफ़ साहब जे दौर में छा हो, हुन खां बाजवा साहब जे दौर में छा था? हाणे बाजवा साहब जेको कुझु करे रहियो त इन जो मतिलबु इहो थो न आहे त सॼे सो हाणे हिते तव्हां इंस्टीट्यूशनल फ़ैसिला बि चई सघो था, तव्हां हिनखे इंडिविजुअल्स जो फ़ैसिला बि चई सघो था। सो हींअर तासुर या एटलीस्ट दिस इज़ वॉट इज़ बीइंग इम्प्लाइड कि ही इंडिविजुअल्स हुआ। मिसाल हाउसिंग स्कीम में अगरि करप्शन कई आहे फैज़ हमीद मुबैना तौर ते, त उन फ़र्द तौर कई आहे न। ज़ाहिर आहे पोइ अगरि इमरान ख़ान खे साकिब निसार सपोर्ट कई या फैज़ हमीद कई या बाजवा साहब कई, फ़र्द हुआ न, इदारे जो कहिड़ो हिनमें मामलो। हाणे जी ॻाल्हि जॾहिं उहे रिटायर थी विया, जॾहिं उहे रिटायर न हुया त वरी पोइ त घणियूं ॻाल्हियूं बरनि थियूं न। त ज़रूरी हाणे इहो वरी हिकिड़ी बारीक लाइन आहे न, त इदारे जे सरबराह बि जेको करे थो, छा हू इदारे जे पारां करे थो या पंहिंजी मर्ज़ी सां करे थो? अगरि इहे क्वेश्चन्स उथणु शुरू थिया पाकिस्तान में, त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो सुवाल उभरंदो न त जेका सियासत में मुदाख़लत थींदी आई या जेका हाणे थींदी, पोइ ज़ाहिर आहे इहा बि फ्यूचर में चैलेंज थींदी। फ्यूचर ते छॾियूं था, पाण इहो चई सघूं था त ज़ाहिर मिसाल त ठहनि था। यस ऑब्वियसली अॻूणो चीफ जस्टिस इन ॻाल्हि ते अरेस्ट अगरि थियो त हुन कंहिं सियासी पार्टी जी धुर थियो आहे, पार्टी खे फ़ाइदो पहुचायो आहे, ऐं उहो बि गिरफ़्तार। ॾिसो असां वटि रेफरेंस दाख़िल थी सघनि था जुडिशल कमीशन में, पर ही ईअं अगरि ॿ टे दफ़ा अगरि त ही को नओं मिसाल हूंदो। ज़ाहिर सो ही पोइ आईंदा बि अप्लाई थी सघे थो।
ईअं DGISI जी ॻाल्हि आहे, ईअं सभिनी जी ॻाल्हि आहे। ऐं जब सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो फ़ोन टैपिंग वारो जेको इस्लामाबाद हाई कोर्ट जो ऑर्डर हो उहो त उॾारे छॾियो। हा माना करे सघनि था हाणे फ़ोन टैपिंग वापसि। जी हा छा यार छा ॻाल्हि कहिड़ो ऑर्डर जे करे टेपिंग बंदि थी हुई हाणे खुली वेंदी रहंदो वञे। हाणे जेके फायर वॉल जेके इहे सभु ॻाल्हियूं हलनि थी पियूं, इहो कहिड़ो वरी इन्हनि ते कहिड़ो क्वेश्चन खणी सघिजे थो। अच्छा पर किथे न किथे अञा ताईं कुझु न कुझु जुडिशरी होल्ड ऑन टुवर्ड्स, मतिलबु जीअं हाणे इस्लामाबाद हाई कोर्ट में 190 मिलियन पाउंड वारो जेको हले थो पियो अलकादर ट्रस्ट वारो, हुन में बि चवनि था पिया त भई जल्द सज़ा अची वञे हा, पर हाणे इस्लामाबाद हाई कोर्ट स्टे करे छॾी जजमेंट खे। हिन ते बि आउं खिली सघां थो, छा चई सघिजे थो। ॾिसो हिकिड़ो ख़तमु थींदो वरी ॿिया थी वेंदा, त को मसइलो न आहे। पर सीरियसली ॾिसण वटां जेका ॻाल्हि आहे, छाकाणि त थोरो अरसो अॻु ताईं मूंखे इहो मुंहिंजो ख़्यालु हो, मुंहिंजी का इंफॉर्मेशन न हुई त जेका बैकडोर ॻाल्हियूं आहिनि उहे अॻिते वधनि पियूं ऐं अडियाला ऐं पिंडी जे विच में मामलात किथे सुलझण वञनि पिया। पर हाणे मूंखे महसूसु थिए थो त न उहे ॻाल्हियूं न सिर्फ़ु टुटी पियूं आहिनि, बल्कि वधीक शदोमत सां इख़्तिलाफ़ जेको आहे हू तमामु सवायो थी वियो आहे। त हीअ फैज़ हमीद जी अरेस्ट ऐं हीअ हाणे ॻाल्हि उते खणी पिया वञनि जिते एट एनी कॉस्ट ख़ान न खपे, ठीकु आहे। ऐं ख़ान न खपे, ऐं अगरि ख़ान खां सवाइ स्टेबिलिटी न पई अचे ऐं हीअ बाक़ी सिविलियंस परफॉर्म न पिया करे सघनि, बाक़ी सिविलियन धुरियूं जेके सियासी पार्टियूं आहिनि इहे अगरि ख़ान खां सवाइ मामलात खे ठीकु न पियूं करे सघनि, त पोइ हिननि जी बि कहिड़ी ज़रूरत आहे? इहो सवाल पैदा थी वियो हूंदो, मुंहिंजे ख़्याल में किथे न किथे डिस्कस थी रहियो हूंदो त पोइ बाबा पोइ हेड़ी सारी 8 जमातूं हिकिड़े पासे आहिनि, इहे असां इक़्तिदार में रखियो वेठा आहियूं, हीअ बि मसइलो हल न पियूं करे सघनि, हुन सां असांखे ठहणो न आहे, त पोइ हिननि जो 8 माण्हुनि खे महिमान करे छो विहारे वेठा आहियूं? त इन सोच मां हीअ जेका थ्योरी टेक्नोक्रेट्स जी जनम वठे थी, इतां जनम वठे थी, त पोइ हटो, तव्हां बि हटो। पोइ इहा जेका टेक्नोक्रेट जी गवर्नमेंट ईंदी या गवर्नमेंट खे हुनखे रोकियो वेंदो, त उहा बि त ज़ाहिर सां 100% डंडे जे इस्तेमाल ते बीहंदी न, ईअं त बीह न सघे। तव्हां वटि इमरान ख़ान जी हुकूमत छा डंडे खां सवाइ हली पई छा? पर तव्हां वटि शहबाज शरीफ़ साहिब जी जेका पहिरीं PDM 1 हुकूमत हुई डंडे खां सवाइ, या हींअर जेका हुकूमत आहे डंडे खां सवाइ बीठल आहे न, पर एतिरो त ऑल आउट न। पोइ अगरि डंडे ते ई हुकूमतूं बीहारणियूं आहिनि पंहिंजी बीहारियूं, हीअ बि पंहिंजी आहे, ख़ान जी हुकूमत बि पंहिंजी हुई, एग्ज़ैक्टली, लेकिन देन लेट्स ट्राई समथिंग डिफरेंट। अच्छा चलो, पोइ हाणे इन ते अगरि जेको सुवाल अचे, मुल्क माना ठीकु आहे, पोइ तव्हांखे छा मुल्क जा बक़ाया ॻाल्हियूं इजाज़त ॾियनि थियूं टुवर्ड्स? सर पोइ ठीकु करे वठंदासीं, उहो हूंदो आहे न भई। ॾिसो हिते को लॉजिक ऐं मंतक ते पाण नथा ॻाल्हायूं, न आहे अहिड़े मामलनि में लॉजिक्स पंहिंजियूं हुजनि थियूं, मंतक पंहिंजी हुजे थी। तव्हां मुंहिंजे जहिड़े कम अकल घटि सोच ऐं फ़हम रखंदड़ माण्हुनि जी मंतक अलॻि हुजे थी। असीं जेके तारीख़ खे ॾिसूं था या ठीकु आहे, हीअ पावर में माण्हू डिसीशन मेकिंग थी रही हुजे थी, उनजी मंतक ऐं लॉजिक ई ॿी हुजे थी। पाण उन अज़ीम सोच ताईं पहुची नथा सघूं। सो मूंखां न पुछो त इन जो फ़ाइदो छा थींदो, नुक़सानु छा थींदो, लेकिन क्वेश्चन इज़ के लेट्स होप कि हाणे जीअं IMF वारी ॻाल्हि बि आई आहे, दिस इज़ सीरियस जी मईशत जो छा कबो, सीरियस नोट। मूंखे उहा ॻाल्हि सम्झ नथी अचे, छाकाणि त अगरि चवंदो आहे जेको करिणो आहे करे वठो, त जीअं भला हिकिड़े ट्रैक ते त हलूं। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में